आप एहतजाज करे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे माजिद अली कलवड़। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं सचल प्रेस क्लब आदलपुर अॻियां, जिते ॻोठ ड्रागो चाचड़ जा चाचड़ बिरादरी जा माण्हू जेके नी बासर जी ज़ात जे ख़िलाफ़ एहतजाज कनि पिया। अचो त मौजूद चाचड़ बिरादरी जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। मां संग वठी अॼु मूंखे मारनि कुटनि था, मुंहिंजे पुटनि खे मारनि था, मुंहिंजे मुड़ुस जी ॾाढी पटे आहिनि, ओॾो ॿाहिरि ओॾो पुट वञा त मां कहिड़े वार वञा। मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे, मूंखे पंहिंजो संग खपे। मुंहिंजे पुट जे ख़ुदि करे त मां काॾे वञा, ओॾो मुंहिंजा ॿाहिरि ओॾो पुट, मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे पंहिंजो संग खपे। मुंहिंजो पुट ख़ुदि करे त मां काॾे वञा। साईं मसइलो इहो आहे त 5 सालनि खां वठी मां संघ जी घुर कई आहे, मां संघ नथा ॾियनि मूंखे। उन खां बावजूदि मुंहिंजो वालिद साहिबु मुंहिंजी अमड़ वई आहे उन्हनि खां संघ जी घुर करणु, त उन्हनि खे धमकियूं ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि खे 2 संघ असां ॾिनियूं वेठा आहियूं, 2 संघ असां उन्हनि खे वाज़े ॾिनी वेठा आहियूं। 2 जे बदिले उन्हनि 1 संघ ॾिनो आहे। 1 संघ जे बदिले उन्हनि हाणे असांखे टाल मटोड़ करनि था। असां जेॾी बि असां उन्हनि ॾे वञूं था असांखे मोटाए छॾनि था, धमकियूं ॾियनि था त असां ॾे बार तव्हां न अचो, असां तव्हांखे संघ न ॾींदासीं। जवान संघ वेठो अथनि, असां उन्हनि खे घुर कई आहे, असांखे उहो नथो ॾियणु चाहे। अगरि असांखे संघ न ॾींदा, बरकत हयात लियाकत इहे ज़िम्मेवारनि मां कंदुमि ख़ुदकशी। इन जे बदिले ख़ुदकशी कयां त ॿिया मूंखे मारनि, उन खां बहितर मां पंहिंजो पाण खे गोली हणां, पंहिंजे पाण खे मां ख़ुदकशी कयां थो। जी नाज़रीन, मौजूद चाचड़ बिरादरी जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त गुज़िरियल 5 सालनि खां हिन खां संघ असीं घुरूं पिया, मगर उहो संघ न पिया ॾियनि। हिन जो चवणु आहे त असांजो जेको संघ आहे, जेको असांजो हुनजो बीहे थो पियो, उहो असांखे संघ ॾिनो वञे ऐं जेके बासर जवाबदार आहिनि उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदलपुर।